अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे हू थी हू ॾींहं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी किस्त 55 बाब 10। रुञनि में रड़ थी कर कोयल जी कूक, विल विलो ऐं वूक इहा धान आहे इश्क जी। शाह लतीफ़। अमाबाद आमदियम बरसरे। मतिलबु उहे ॿई अखर अरबी ऐं फ़ारसीअ जा आहिनि जेके उन वक़्तु इस्तेमालु थींदा आहिनि जॾहिं लिखंदड़ विच में मतिलब खां हटी के ॿिया किसा कोटे वरी मोटी पंहिंजे असली मक़सद ते ईंदो आहे। सो असां बि विच में ॿियूं केतिरियूं ॻाल्हियूं ॿोलियूं करे वरी अची सखर जे उन मुशाइरे भीड़ा थियूं था, जिते जनाब न्याज़ खे कुदसीअ वारी नात जी सिंधी तज़मीन पढ़ंदे छॾियो हुयोसीं। शाइर पंहिंजे दौर जो अकास थिए थो, उहो जेकी पंहिंजे गिरदो पेश ॾिसे थो, जेकी महसूसु करे थो, जेका ॻाल्हि खेसि ॾुख ॾिए थी या सुख रसाए थी, संदसि दिलि ऐं ज़हन में जेकी तासुर पैदा थियनि था, मथसि जेकी वही वापरे थो, पंहिंजे कलाम में उन जो हिकु अक्स कढे थो। राकिम गुज़िरियल बाबनि में जेकी लिखी आयो आहे सा आहे रूदाद हज़रत न्याज़ जे गिरदो पेश जे माहौल जी ऐं ज़माने जे ॾिसण वारा मथे बयानु कयल हक़ाइक़नि जी रोशनीअ में हिकु ॾींहुं ज़रूरु ॾिसंदा त असांजे हिन ग़ज़लगो शाइर जी अखि पंहिंजे दौर जी वही वापरीअ खे केतिरे क़दुरु ॾिठो, संदसि दिलि उन जी रेब ऐं ख़िरेब जो केतिरे क़दुरु असरु क़बूलु कयो, संदसि शऊर केसी ताईं हालतुनि खे महसूसु कयो, संदसि ज़हन हक़ाइक़नि खे केतिरी हद ताईं जज़ब कयो ऐं संदसि ज़ुबान कहिड़ीअ रीति उन्हनि तासरात ऐं महसूसात खे बयानु कयो, या मुर्गो ई असांजो शाइर पंहिंजे माहौल खां सफ़ा गाफ़िल रहियो ऐं संदसि दिलि दिमाग़ हिस ऐं शऊर ख़्वाह ज़हन ऐं ज़ुबान ते अहिड़ा कुल्फ़ चढ़िया रहिया जो हुस्नो इश्क गुलो बुलबुल शमा ऐं परवाने फ़िराक ऐं विसाल अबरू ऐं मज़गान ख़ाल ऐं ख़त क़द ऐं बुत जे मफ़रूज़नि खां सवाइ हू पंहिंजे आर्ट में कंहिं बि हक़ीक़त खे पेश करण खां क़तई आरी ऐं गाफ़िल रहियो। हिकु आर्टिस्ट जी वॾे में वॾी परखा इहा आहे, जॾहिं सिंध जे माण्हुनि जा मिज़ाज पुख़्ता थींदा तॾहिं ज़रूरु अदबी तारीख़ जा जोहिरी उन्हनि ॻाल्हियुनि जी वेही जाचा कंदा। अलगरज सखर वारे मज़कूरा मुशाइरे में 1.5 कलाक खनि हज़रत न्याज़ साहब जो मखमस हलियो। हर हिकु बंदि वर ॾेई खांसि पढ़ायो वियो। ॿुधंदड़ उन ई हद ताईं मुतासिर थिया जो उन खां पोइ खेनि ॿियनि शाइरनि लाइ का बि कशिश कान रही। ख़ुदि शाइरनि मां बि ख़ुदि एतमादी उन ई हद ताईं ख़तमु थी वई जो हिननि खे पंहिंजे कलाम में पाण ई दिलचस्पी कान रही। हिननि गज़ल पढ़िया लेकिन अहिड़ीअ तरह जीअं को बेघर लाहे वठे। आगा नज़र अली ख़ान ऐं जनाब राशिदी साहब खे अगरचे पंहिंजे नौजवान शाइर जो गज़ल ज़रूरु ॿुधणो हो, छाकाणि त मुशाइरो दरअसल करायो वियो ई उन जे मज़हर लाइ हो, लेकिन न्याज़ खां पोइ अहिड़ी काया छांइजी वई हुई जो ख़ुदि कोना मश्क शाइर ई पाण कतराए विया त ही छोकर जेको उमिरि में बि अल्हड़ त शाइरीअ में बि नवेलो, तंहिंखे किथे जुरत थींदी जो मैदान में अची मुंहुं ॾिए। वारो जॾहिं आयो तॾहिं संदसि नालो पुकारियो वियो, लेकिन सदाए बरख़्वास्त दर हक़ीक़त हुज़ूर जन जी नात सगोरीअ बाद ख़ुदि आगा साहब जन बि मिजाज़ जूं मंज़िलूं तय करे वञी हक़ीक़त जे वादीअ में पहुता हुआ। तंहिं करे मुशाइरे खां अॻु संदन नज़र में जेकी मामिलो असुल मक़सूद हो सो हाणे फरू थी चुको हो। तंहिं करे छोकर त इन ई तरह विच में ई ग़ाइबु थी वियो। अयामनि ताईं सखर जा माण्हू उन ई मुशाइरे खे यादि कंदा रहिया। उन खां पोइ बि 2-3 दफ़ा मुशाइरा थिया जिन में ॿियनि मुख्य शाइरनि सां गॾु न्याज़ साहब बि शिरकत कई ऐं धूमधाम सां पंहिंजा गज़ल पढ़ियाई, लेकिन उहो रंग ऐं उहो वक़्तु को और हो। संदसि उन जे मखमस खे सखर जे बुज़ुर्गनि पंहिंजे हज़ारनि जी तादाद में आर्ट पेपर ते छपायो ऐं सवाब ख़ातिर सॼी सिंध अंदरि विरहायो। मखमस छपियो सिंध ज़मींदार प्रेस में, जंहिं करे छपाईअ जा पैसा नफ़े जे नज़र अली ख़ान जे हवाले थिया। अबू बकर हेड कंपाज़िटर गेली मशीन मैन ऐं ख़ानई कंपाज़िटर खे संदसि बक़ाया मां बि कुझु मिलियो ऐं ख़ुदा न भुलाए त ॻोठ जो किरायो ऐं 2-3 रुपया बीड़ी माचिस लाइ मूंखे बि नसीब थिया। न्याज़ मरहूम पहिरियों शाइर मूंखे ॾिसण में आयो जेको न फ़क़ति गज़ल ऐं नज़म जो बादशाह हो, बल्कि ठेठ सिंधी काफ़ीअ मथां बि खेसि कमाल जी कुदरत हासिल हुई। उहा ई ठेठ मिठी ज़ुबान, उहे ई मुहावरा, उहे ई लफ़्ज़ नाज़िक ऐं पट पटीअर जहिड़ा नरम इस्तारा से बि पंहिंजे माहौल जा, तरकीबूं उहे ई जेके शाह ख़त बांदियूं, ॻाल्हियूं उहे ई जेके काफ़ीअ जो ॾाज आहिनि। मूंखे यादि आहे अॼु बि उहो नज़ारो ॼण अखियुनि अॻियां पियो फिरे जीअं काल्ह थी गुज़रियो आहे। बैराज नई ठही हुई, ओरीअं भरते बाग ऐं लान जन ते अॼु
कलर चढ़ी वियो आहे, जन ते अॼु न उहा बहारी आहे न मंझंदि उहा गुलज़ारी, ॼण मथनि सालनि जी उदासी ऐं दरमांदगी छांइजी वई आहे। उहे उन वक़्तु ताज़ा ठहिया हुआ, मथां अंग्रेज़ जो हुकुम, हेठां मालियुनि जी ईमानदारी ऐं कारीगिरी, टामीअ टामीअ में साहु ऐं मुखड़ीअ मुखड़ीअ में शुगुफ़्तगी ऐं छबर जे हर थॾे में ताज़गी ऐं तवानाई। अंग्रेज़ बि तबनि बाग़नि ऐं ॿूटनि जा शौक़ीन ऐं माली बि ॿूटनि ऐं वणनि जी पघार होटी न पर पंहिंजी औलाद वांगुरु पिया पर घुर लहंदा हुआ। जहिड़ा मालिक ख़बरदार ऐं शौक़ीन, अहिड़ा ई हुआ मुलाज़िम औरच ऐं ईमानदार। पोइ बाग़ ऐं बुस्तान रंग रखी छो न बीहंदा? छा मजाल जो उन ई ज़माने में ॿूटनि में को सुको पन हुजे, छबर ते को कखु पन पियल हुजे या को ॿारो सुकल हुजे। जीअं बैराज ते चढ़िबो तीअं शादाबी ॾिसी अखियूं ठरी पवंदियूं, रूह में ताज़गी अची वेंदी, तबियत ते सुरहाण पइजी वेंदी। अलीहर जी दीवार सुहिणीअ कट ते पासनि खां बीठल, विच विच ते गुलाबनि जा ॻाढ़ा ऐं शीर चाही गुल, मौसमी ॿूटा, उन खां अलावा गुलज़ारी कयूं बीठा हूंदा हुआ। शाम जो शखर जा सभई शौक़ीन भलनि बगियुनि ते चढ़ंदा, सुहिणा सुठा ऐं तिखा तोमंद घोड़ा, जन ते मियां ग़ुलाम नबी ज़ीन साज़ जा ठाहियल संज पियल। ग़ुलाम नबी असुल पंजाबी हो, लेकिन सॼी उमिरि सखर में गुज़ारियाई। सन्हू डिघो, अछी ॾाढ़ी, तुर्की टोपी, पंहिंजी महिनत करे मालदार थियो, ऐं जॾहिं मालदार थियो उन वक़्तु शहर जे मौज़नि में संदसि शुमार थियो। संजन ऐं बगियुनि ठाहिण जो शाह कारीगर हो। संदसि दुकान बर्फ़ छाप जे लॻ हूंदो हो। सखर म्यूनिसिपल जो मेंबर बि हो। ॼण संज न आहिनि बल्कि घोड़े खे ॻह पियल आहिनि। ॻिचीअ में गुलनि जूं गानियूं ऐं चांदीअ मां ठहियल चमकेदार दुआउनि जी कंढी, अखियुनि मथां मोड़ ऐं निरड़ ते सरी पियल, मथे ते मोर जे खंभनि जो हिकु गुलदस्तो, रैना सचीअ सीम जूं जन ते गुलनि जूं लड़ियूं लॻल, जूतनि ख़्वाह पटे ऐं कमर बंदनि ते निकिल जा चंड सितारा ऐं सुहिणीअ तर्ज़ ते टुकियल गुल लॻल। नेट जो चबको लुॾंदो ईंदो, जंहिंजे पुछड़ीअ में वटियल धाॻो ऐं धाॻे में रंगारंगी पशम जा गुल पोतल, पेरनि में घुंघरू ॿधल, दुआउनि जे छमके ऐं घुंघरे जे वजत ते घोड़ो मस्तु थियो नाच कंदो हलंदो। बगी गोया शाहजहान वारो तख़्ते ताऊस पई लॻंदी। मुख़्तलिफ़ क़िस्म जा रंग भरियल ज़रूरी जायुनि ते ज़रूरी जायुनि ते निकिल जो कमु, गादियूं ॻाढ़ियूं या कारियूं, जन ते रंगारंगी बटण लॻल। के शौक़ीन वरी उन्हनि ते अछियूं छिवां चाढ़ाए छॾींदा हुआ। बगी हली ॼण वाह मींहुं थी गोया छो हो ऐं वाचूड़ो हो जो झट ॾेई अखियुनि अॻियां लंघे वियो। अॼु वांगुरु मर्ज़ी लाइ मोल घोड़ा कोन हूंदा हुआ, मोटरूं हुयूं कोन जो हर को उन्हनि ते चढ़ी। घोड़ा ऐं बगियूं मान ऐं शान जी सनद हुआ। सखर जे शहर में बगियुनि जा हूअं त केतिरा ई मर्कज़ हुआ, जिन खे बगी स्टैंड सॾींदा हुआ, लेकिन 4 स्टान ज़्यादा मशहूरु ऐं मुख्य हुआ। टकर ते ल्यूकस पार्क अॻियां, सिटी कोर्ट जे साम्हूं, बाज़ार में थल्हे वटि, गरीबाबाद में मार्केट वारे मैदान में, मुसाफ़िर खाने जे ॿाहिरां, ऐं चौथों हूंदो हो जितां बैराज जा बंगला शुरू थियनि था, मकराननि जे पाड़े वटि। उन ई ज़माने में लटो कपिड़ो बि सस्तो हो। अॼु वारी कलूर ऐं कहर कोन हो। अॼु वारो कलूर ऐं कहर कोन हो। वाइल नई नई आई हुई, 3.5 आने वाल, जहिड़ो रंग घुरिजे तहिड़ो वठ। ज़ालूं चोला ऐं रवा कंदियूं हुयूं। शौक़ीन जवान उन मां कमीसूं या चोला ऐं पटका कंदा हुआ। शबन मलमल जो वाल बि 4 आने हूंदो हो, जंहिंमां पिणु चोला ऐं पटका थींदा हुआ। सुथण लाइ 2-3 क़िस्म महमूदी मिलंदी हुई, राणी छाप, गणेश ऐं सी 40,000 सुठे में सुठो हिरखो। 4 आने खां 6 आने ताईं वाल मिलंदो हो। महमूदी लठो ऐं हिरख उहे 3 ई नाला हुआ सुथण जे लठे जा, लेकिन लठो सादो, हिरख ऐं महमूदी सुठे नमूने खे चइबो हो। मसलन राणी ऐं सी 40,000 खे हिरख सॾिबो हो या महमूदी। शौक़ीन जवानड़ा वॾनि पाचनि सां सुथण ठहिराए उनखे कलफ लाइ पाईंदा हुआ ऐं वर अॻिते करे छॾींदा हुआ। लाहौर खां जेके तवाइफ़ूं सखर में अची मुकियूं थियूं, उन्हनि जे मीरासनि ऐं बड़े मियाउनि उन ई क़िस्म जे कलफ लॻल वॾ पाचीअ सुथण जो रवाजु अची विधो ऐं वर अॻिते करे हलण बि उन्हनि खां ॾांहुं आयो। वरना सिंध में सुथण खे कलफ न लॻंदो हो। पाचा नंढा ऐं वर सभु पुठि ते चुणे छॾिबा हुआ।
स्लीपर रंगीन सचे बखमल जा शिकारपुर में ठहंदा हुआ, जन ते सनन रंगारंगी मोतियुनि सां चिटसालीअ जो जड़ाव कयो वेंदो हो। क़ीमत बि वॾी कान, छड़ो 14 आना जोड़ीअ जो मुल्ह हो। पटका घणो करे नौजवानड़ा कन ते करे छॾींदा हुआ, तुरनि खे ॿिए कन वटां कढी कुल्हे ते पथारींदा हुआ। पैराननि जे ॻिची ऐं सीने जे चीर खे अछो कंडो लॻल, कुल्हनि वटि किनारियूं ॻिची चोले जी खोले छॾींदा हुआ। पैरान चइबो हो मोकिरनि ॿाहनि वारे खे, जेको बुत ते कुशादो हुजे ऐं गोॾनि ताईं पियो पवे। चोलो चइबो हो नंढे पैरान खे ॿिन्हिनि जूं ॻिचियूं या त पासे ते हूंदियूं हुयूं या कमीस वांगुरु विच ते। के जवान चिकिन जा चोला बि ठहिराईंदा हुआ ऐं चिकिन जा गुल शौक़ीननि जे जवानीअ मथां ॾाढो जोभन करे बीहंदा हुआ। मियां फज़ल महमद ख़ान सूमरो गरीबाबाद वारो अल्लाह बख़्शेस हाल हयात हो। हर को सरंदीअ वारो ऐं लटे कपिड़े जो शौक़ीन उतां पंहिंजा लटा धुआरींदो हो। शाह कारीगर हो। लटो अहिड़ो खोंब तां लाहे ॾींदो जो पाईंदे पियो कहका वेंदो, कीअं अहिड़े अछे लटे खे पाए मेरो कजे। सखर जे जवाननि खे न फ़क़ति लटे ख़रीद करण ऐं उन जी कट पाइण जो शौक़ु हो, पर धोतल लटो छाखे चइजे उन जी परूड़ बि वाह जी हुई। फज़ल महमद ख़ान सुथण ते अबरक जी बूंद बि कलफ़ सां गॾु हणी ॾींदो हुयुनि ऐं कन जे लटे खे वरी गुलीअ जी हल्की हवाए। मियां फज़ल महमद लटे खे ईअं हथु लाहींदो हो जीअं पंहिंजे नंढड़े ॿार खे को लाहे। धोपण बाद लटो खोले ॾिसंदो, इस्त्रीअ बाद उन जे बीहक खे ॾिसी वाइसी चकासे पोइ ॾाढे अंदाज़ सां वेड़े ठाहे रखी छॾींदो। जॾहिं मालिक खणणु ईंदो त उन खे बि ताक़ीद करे छॾींदो त फलाणा ख़्याल सां खणी वञ। कारीगर खे जॾहिं एतिरो ख़्यालु थींदो त पोइ संदसि फन छो न आसमान ते पहुचंदो। उन ई फज़ल महमद ख़ान जा लटा शौक़ीन पाए सोना रेशमी रुमाल या हथनि में खणंदा हुआ या कुल्हनि ते रखी हलंदा हुआ। राबेल मोती ऐं टांगुर जूं कंढियूं पैसे में 3 मिलंदियूं हुयूं। डज़ननि जे मुंहुं ॻिचीअ में विझी ऐं के हथ जे मुरे में बि हिकु अधु ॿधी हलंदा हुआ। के ख़ासि शौक़ीन त गुलाब जो पाणी बि लटनि ते छिड़काए पोइ घर खां पेर ॿाहिरि विझंदा हुआ। भला सखर जो सावण, टकर जूं गर्मियूं, शाम जी उबस, उहे सभई एहतमाम उन लाइ त कया वेंदा हुआ। अलगरज़ अहिड़ीअ किमाम एहतमाम तयारियुनि ऐं तजवीज़ुनि खां पोइ शौक़ीन बगियुनि में चढ़ी लाड़वी ॿिपहरीअ खां थोरो अॻु बैराज जे पुल ते अची शुरू कंदा हुआ। छबनि वारा तरह तरह जा खाज खयो अॻु ई हाज़िर हूंदा। किथे पकोड़ा पिया पचंदा, किथे सङर पियो तरबो, किथे चणा पिया भुॼंदा, छोला गरम अलॻि पिया कुननि में टिड़कंदा, किथे बिह रधल कोने में मौजूदु लीमे जी लगार ऐं मिर्चनि जी बुरकीअ सां सीरो पूरी गरम गरम जुदा पियो बाफ़ू छॾींदो। दही बड़ा अलॻि, रधल दाल कारी मिर्च जी चुटकीअ सां लेसूड़ीअ जे पन ते तयारु हूंदी। आचार ऐं खटाणियूं ऐं चटणियूं पापड़नि समेत पासे में पियल। शीखनि ते चढ़ियल कबाब, कंडीअ जा टुकर, चाप, मेजालो अलॻि, बसरनि जो कचूमर जंहिंमें साए मिर्च जी कातर ऐं लीमे जो छंडो तयारु, गरम गरम फुल्का बि दाबकीअ में पियल। खजनि जे नवनि पोटनि मां जन खे बचु चइजे थो, जीअं पिंडियूं ठहंदियूं आहिनि तीअं गोल दीवार ऐं ढक सां ठाहींदा हुआ, जंहिंमें मानियूं विझबियूं हुयूं। गाह ऐं पोटनि मां सिंध अंदरि केतिरा टपड़ ठहंदा हुआ। मसलन खजीअ जे बचनि मां विञणा, पखा, पिंडियूं, दाबका हर क़िस्म जा। खजीअ जे पोटनि ऐं पीस मां तॾा, तौरियूं ऐं नुखूं। सरनि मां टुआ ओलनि लाइ, हेठि विझण लाइ या जायुनि जे छितिन ऐं मनहनि में विझण लाइ, ऐं खूह जी माल। ॿूड़े जे काननि मां पतरूं ऐं मूड़ा। तीलिनि मां ॿोहारा, छज ऐं टोकरियूं। खजीअ जे पोटनि मां ॿोहारियूं, खूह जी माल ऐं लोटनि ॿधण जूं नोड़ियूं। कांह मां किलकूं लिखण लाइ ऐं कारी मस, पतरूं ओले लाइ। ॿूड़नि जी मुंझ याने काननि जे मथां जेको गिलाफ थिए थो, मां रसियूं, वाण, नोड़ियूं ऐं रसा।
ड्रभ मां माल खूह जी नोड़ियूं ऐं रसियूं, पलाल मां वेहण लाइ पिंडा, लईअ जे चहनि मां टोकरा ऐं टोकरियूं। जेको वञी वठे त वेर मां ई न लॻे, कढियो ऐं ॾिनूं, पटाटे चाप कीमे पियल या भाॼियुनि भरियल बि मौजूदु। दिलि थी त देरी कान, झटपट आॾो अची पहुचंदी। जिलेबी, पकी मिठाई, भुॻड़ा, गुपत, लाई, सुको संगर, गुड़ में भुॻल संगर नंढनि ॿारनि जे रीझ लाइ जुदारीअ कुंड में मौजूदु हूंदो। रोहिड़ीअ जूं खारकां, कतल ॾोका, ॾंगी खारकां, खस ॾोका, खसरूं लूणियूं खारकां, फिका ॾोका, ॻाढ़ा ॾोका, छुहारा, आधिया, खुरमान के नंढनि नंढनि टोकरनि में विझूं, मथां लटो रखियूं वेठा हूंदा ऐं के लोहनि थालनि में रखियूं, मथां मखियूं वेठा हकलींदा। चांहि वारा अलॻि, गाॾा जनियूं बीठा हूंदा, सोडा लमलेट वारा, बर्फ़नि जूं दुंगियूं ज़मीन ते रखियूं, बाटलीअ में गिलास विझूं ऐं गाॾे ते रंगारंगी बाटलियूं सींगारियूं, उञायल जी ताड़ में हूंदा। पान बीड़ीअ वारा काठ मां ठहियल कॿटनि में हाथी छाप, सील बत्ती छाप ऐं पासिंग शो सिगरेट जा पुड़ा विझियूं ऐं हिक कुंड खां पान जो सामान रखियूं। चांहि ऐं सोडा वारनि जो पासो झलियूं बीठा हूंदा। हाणी हाथी छाप जी बीड़ीअ जो रंग फिको ऐं उन ते हाथी छपियल थींदो हो। थोरो पोइ साए रंग ते बि पुड़ो निकितो, जंहिंमें सिगरेटां बि सनियूं हूंदियूं हुयूं। उहे ॿई क़िस्म 2.5 आने पुड़ी जे हिसाब सां मिलंदा हुआ। सील चइबो हो कैंची छाप सिगरेटनि खे। 3.5 आने पुड़ो हो। बत्ती छाप, जंहिंखे लालटीन बि चवंदा हुआ, तमामु घटि दर्जे जा सिगरेट हुआ। आम माण्हू उहे छिकींदा हुआ। टके 10 सिगरेटनि जो पुड़ो मिलंदो हो। पासिंग शो उन वक़्तु नऊं मार्केट में आयो हो। बीड़ियुनि में 15 नंबर मद्रासी बीड़ियूं मक़बूल हुयूं। उन खां पोइ सखर में हथ जूं ठहियल बीड़ियूं तमामु नंढियूं, जिन खे लौंगाई सॾींदा हुआ, ज़्यादा चालू हुयूं। हर को कोप चांहि जो पियूं, हिकु सिगरेट ऐं हिकु पान वटान वरितियूं, पोइ अॻिते वधंदो। हर कंहिं कुंड खां होकनि जा हुकार लॻा पिया हूंदा। को कहिड़ी पियो लात लवंदो त को कहिड़ी पियो ॿोली ॿोलींदो। थले जो बादाम, सखर जे शाही बाज़ार में थले ते बादाम जो मशहूरु शरबत मिलंदो हो, सोडा वारनि बोतलुनि में बंदि। मोतीअ जी बहारी, सजण, लमलेट ऐं रासबेरी, थधी थधी कुल्फी, सोणा, हली अचो, ख़ुशबू ऐं खथूरीअ वारी ख़ुशबू, शौक़ीन, हली अचो, कतल, ओ रोहिड़ीअ जा ॾंग, दोस्त, रही पकल ॾोका, ॻाढ़ा ॾोका, जवानड़ा, हली अचो, फिके रंग जा ॾंगी ॾोका, ओ लूण पियल खारकां, भाऊ खाधे मुखियारी, शौक़ीन, हली अचो, चहर ॿहर चटणीअ सां गरम चणा, चहरदार चणा, चणा दोस्त चणा, चणा यार चणा, कबाब अदा, शीख कबाब, सीख कबाब, शीख कबाब खे बि सीख कबाब, कबाब खे बि सीख कबाब। भाऊ हलिया अचो, गरम गरम, ॾाढो लयदार, ॾाढो सवादी, कंडो पकल, यारड़ा, चाप जो टुकड़ो, जवानड़ा, चाप, चहर सां चाप, गोश्त जी चाप, क़ीमती चाप, आलूअ जी चाप, दिलबर दोस्त, वैर कयूं वञ वैर, ॾाढा गरम गरम माल, आचारनि जा, चटणियुनि जा मेल, बसरनि जा कचूमर, मिर्चनि जी कातर, पापड़ टुकर मथां, चुटको वठो चुटको, ओ यारड़ा, चहरी चुटको, दिलबर लयदार चुटको, जिलेब, संगर, पकी मिठाई, गाए गिह जी, सोन जहिड़ी सची, जवानड़ा, हलियो अचु, दिलबर हलियो अचु, ॾही बड़ा, ताज़ा ताज़ा, ॾाढा सवादी, ॾाढा चहरदार, ॾाढा लयदार, दिलबर यार, हलियो आ भाऊ, हलियो आ दादल, ओ बेह, ॾाढा नरम, ॾाढा चहिरा, लीमे जी लगार, मिर्चनि जी फूक, लूण जी छंड, खा त ख़बर पवई, हॿक न कर दोस्त, अटकी न बीह यार, बेफल को हलियो आ, गरम गरम बेह, सवादी बेह, लस्त वारा बेह, चहिरा बेह, शरबत शरबत भाऊ शरबत, बादाम वारो शरबत, बादाम बादाम यार बादाम, मिठो यार चिठो,
सुठो यार सुठो, मगज़ जी तरावत, ह्यांव जी काकत, मोतियो, आॾूअ वारो मोतियो। मगज़ मतिलबु दिमाग़, आॾू पसारी शाही बाज़ार में मशहूरु वापारी हो। मोतियो यार मोतियो, हीअं जो ठार, साह जो सींगार, पी त पतो पवई, गिलासड़ो पी ॾिस या ठारे ॾिस, पीते मुखियार, पीते मुखियार। पैसे में टे, थी विया टे, पैसे में टे, हली आओ भॼंदो आओ, हलियो अच नंढड़ा, हलियो अच नंढड़ा, पैसे में टे गुपत, खंड जा गुपत, मिठा गुपत, सुठा गुपत। टके में छड़ो टके में, सॼो पाव भरियो पाव, या ठारे ॾिसो, खाधे मुखियार, खाधे मुखियार। ओ भुॻड़ा यार, जवानड़ा भुॻड़ा, टके पाव, दिलबर थी वियो टके पाव, दोस्त थी वियो टके पाव। भुॻड़नि जो टके पाव, भुॻड़नि जो टके पाव। भुरकणा भुॻड़ा, चिल्केदार भुॻड़ा, झरकेदार भुॻड़ा, बिना खल भुॻड़ा। मगज़ ई मगज़, भली अची वठ, भली अची ॾिस, लाई मिठे गुड़ जी लाई, नरम लाई, सुठी लाई, मिठी लाई। पैसे में बहारी, पैसे में बहारी, अचे झोली भले, अचे झोली भर, अचे झोली भर, लुट थी यार, फुर थी यार, डुकंदो आ नंढड़ा, भॼंदो आ जवानड़ा।